पाकिस्तान ऑप्टोमेट्रिक सोसाइटी (POS) सिंध चैप्टर जी नओं मुंतखब काबीना जी हलफ बरदारी जी पुरवकार तकरीब JPMC कराची जे शोबे अमराज चशम जे सेमिनार रूम में मुनक्किद थी। तकरीब जा मेहमान खास प्रोफेसर डॉक्टर इसरार अहमद भुट्टो सरबराह शोबे अमराज चशम JPMC कराची हुआ। जन नई क़यादत खे मुबारकबाद पेश कई ऐं सोसाइटी जी ख़िदमतन खे सारायो। तकरीब में सोसाइटी जे सदर मोहम्मद इस्माइल जिस्कानी, सीनियर वाइस प्रेसिडेंट आशिक अली सुमरो, वाइस प्रेसिडेंट मोहतरमा हबीब ताहिर, जनरल सेक्रेटरी कुर्बान जतोई, फाइनेंस सेक्रेटरी सफिया इलियास ऐं एग्जीक्यूटिव मेंबर फारूक अहमद ऐं वकास अहमद समेत सीनियर ऑप्टोमेट्रिस्ट कंसल्टेंट ऑफ्थल्मोलॉजिस्ट ऐं केतिरनि ई मोअज़्ज़िज़ मेहमान शिरकत कई। तकरीब में ॼातल सुञातल उस्तादनि ऐं माहिरनि जीअं डॉक्टर राबिया चोराई, असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर विजय कुमार, असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर अली ताहिर, एसोसिएट प्रोफेसर ऐं मोहतरमा युसरा भी ख़ास शिरकत कई। तकरीब दौरान नौमुंतखब काबीना उहदेदारनि पंहिंजे उहदनि जो हलफ खयो ऐं सिंध में ऑप्टोमेट्री जी तरक्की, तालीमी बहितरी, क्लिनिकल तरबियत ऐं कम्यूनिटी लाइ बहितर अखियुनि जी संभाल जूं ख़िदमतूं मुहैया करण जो अज़म कयो। मेहमान ख़ास प्रोफेसर डॉक्टर इसरार अहमद भुट्टो पंहिंजे ख़िताब में चयो त ऑप्टोमेट्रिस्ट ऐं माहिरीन चशम जी गॾियल ताउन सां ई बीनाई जी सेहत जी बहितरी जा मक़सद हासिल करे सघजनि था। तकरीब जे आख़िर में सभिनी शिरकत कंदड़नि जो शुक्रिया अदा कयो वियो ऐं मुस्तक़बिल में गॾियल तौर ते अखियुनि जे सेहत जे शोबे में बहितरी लाइ अॻिते वधण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। I shall perform my duties as a cabinet member of Pakistan Optometric Society Sindh chapter with honesty, sincerity, and the true sense of responsibility.